लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे मोहतरमा डॉक्टर नाज़िया मेमण साहिबा। डॉक्टर नाज़िया मेमण जो तारुफ़ त कराइणी ग़लती आहे। हक़ीक़त में पाण न्यूज़ कास्टर रही आहे, पाण ब्रॉडकास्टर रही आहे, पाण लोकल, पाण उर्दू, पाण पंहिंजे इंटरनेशनल रेडियोज़ ते ऐं मुख़्तलिफ़ ब्रॉडकास्टिंग इदारनि में कमु कयो अथसि ऐं बैंकॉक खां वेंदे दुबई खां पोइ लंडन। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजा इलाही शोभा आहिनि, इलाही ॻाल्हियूं आहिनि। नाज़िया मेमण अस्सलाम वालेकुम। हा, हाणे हुन में इहा आहे त नाज़िया खे ज़ाती तौर ते असीं सुञाणूं था, पर असीं चाहियूं था त लीडर टीवी जा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बाबा खे ख़्याल सां सुञाणे वठनि त कहिड़े मर्ज़ जी दवा आहे, इहा आहे छा। मां सभ खां वधीक तव्हांखे इहो ॿुधायां त ॾिसंदड़नि खे त नाज़िया सेवण में ॼाई, हैदराबाद में पढ़ी LMC में, ऐं उन खां पोइ कराची खां पोइ थी वरी दुबई, पोइ बैंकॉक, पोइ लंडन, पोइ अमेरिका, वरी लंडन, अॼुकल्ह हिते आयल आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वेंदी लंडन वरी पंहिंजे ॿारनि ॾे। हीअ सेवण जे नंढपण जूं के यादूं अवां जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि सां शेयर कयो। यादगिरियूं एतिरियूं घणियूं आहिनि जो तुंहिंजो प्रोग्राम में त समेटजी न सघे। के अहिड़ियूं ॻाल्हियूं नाज़िया जेके माण्हू हलंदे फिरंदे हर वक़्तु चुंबड़ियल हुजनि, हर वक़्तु चंबड़ियल हुजनि। ख़बर आहे मुंहिंजे हिकिड़े दफ़े मां तव्हांखे ईअं ॿुधायां थी, सभु पंहिंजा पोल बि खोलियां थी थोरा, तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी ॿुधी। ऐं मां अलाए छो उहे ॾींहं विसरनि कोन था। हाणे वेंदा आहियूं न त हिकिड़ी कोन ख़ुशबू ईंदी आहे। मां लंडन में बि रही करे ईअं लॻंदो आहे त सेवण में आहे। कॾहिं कॾहिं मूंखे यादगिरियूं उहो नॉस्टैल्जिया चवंदा आहिनि न, हूंदो आहे, ईअं थींदो आहे त उहा फीलिंग तव्हांखे बिल्कुलु ईअं लॻंदो आहे तव्हां उते आहियो मौजूदु। तव्हांखे उते जी ख़ुशबू हुजे, अम्मा जे रंधिणे में अम्मा जीअं खाधा बि पचाईंदी उनजी ख़ुशबू हुजे, ॿाहिरि बीहनि वारो होका पियो ॾे ॾियण वारो, त इहे सभु हूंदियूं। पर हिकिड़े दफ़े सख़्तु गर्मी हुजे ऐं मुंहिंजी चपल टुटी पई स्कूल मां ईंदे, ऐं मां छांव ते ॻोल्हे उन चपल सां माना मूंखे लाहिणो पियो, ॾाढी ख़राबु तरीक़े सां टुटी पई त ज़ाहिर मां पाए न पई सघां। एॾा पेर मुंहिंजा सड़िया पे, ऑलमोस्ट डांस पे कई जुड़ो स्ट्रीट में। सो छांव जिते पाछा ॾिसां पई उते टिप ॾेई, वरी उते टिप ॾेई आख़िर घर पुॼीसि, त मूंखां विसरंदी कान्हे का उहा ॻाल्हि। ऐं हिकिड़े दफ़े अञा अलाए कोई लाइट लही वेंदी या छा, इन क़िस्म जा इशूज़ हुया त फिर कोन पियो हले। मां पंहिंजे भाउ सां वियमि बर्फ़ वठणु, भाउ नंढो हुयो, असां वॾियूं भेणूं हुयूं, त मूं हुनखे चयो त काई ॻाल्हि न आहे, हालांकि असांजे घर में असांजा नौकर हूंदा पर असांखे ॾाढो ईअं सुठो लॻंदो उन्हनि सां वञी उन्हनि खे बहलाए फुसलाए त तव्हां जेको आहे छॾी ॿुधाइजो, न असां तव्हां सां हलूं। अम्मी खे चवंदासीं त फ़िलहाल हीअ शइ वठणी आहे, हीअ खुटल आहे स्टेशनरी जो, हीअ शइ ईअं चई करे वेंदा हुआसीं। ऐं पोइ मूंखे बर्फ़ एॾी सुठी पई लॻी, गर्मी सख़्तु हुई न, हाणे वियमि पाण चवां पई हाणे गर्मी आहे छा कजे। मूं हुनखे चयो पंहिंजे चाचा भॼी त असां हुनखे चाचा चवंदा हुआसीं, उहो हुनखे चवंदो इहा बर्फ़ मूंखे ॾे, मां पंहिंजे मथे ते थी खणी हलां, सॼी पाणी में भिजंदी पई वञा उहा बर्फ़ खणी। त इन क़िस्म जूं मज़े जी यादगिरियूं आहिनि, पर जेके इलाही ख़ूबसूरत यादगिरी आहे जंहिंसां मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजी शख़्सियत बि ठही। ऐं इहे सभु शयूं बाबा जी लाइब्रेरी, असांजो मथे रूम हूंदो, भेण जो ऐं मुंहिंजो, बाबा हेठि हूंदा हुआ, असां ॿई टई भेणूं मथे हूंदा हुआसीं, असां ॿ अलॻि कमरा हुआ, ऐं उन सां ई वरी बाबा जी हिकिड़ी लाइब्रेरी बि गॾु मथे ठहियलु हुई। बुक शेल्स में एॾा सारा किताब हुआ। सो असां किताब जेके पढ़ण जी आदत हरूभरू में माना नंढपण में ई वॾा थी वञण वारी ॻाल्हि हुई। सो असां तॾहिं पढ़ियासीं इहे जो मैंने देखा, वरी डॉक्टर ऑफ ईस्ट, माना हाणे 9th मैट्रिक में मां कुरतुल हैदर के भी पढ़ा, आग का दरिया भी पढ़ा, बानो कुदसिया भी पढ़ा, माना उर्दू लिटरेचर काने मां पई चवां बाबा जी की कलेक्शन आहे, पर बाजी जी ज़ाहिर मुंहिंजी भेण वॾी जेका हुई रुसाना बाजी, उनजो इलाही सारा बुक्स हुआ। असांखे आदत पई किताबनि जी। पोइ वरी जॾहिं LMC ताईं पुॼासीं, उहे त वरी पोइ वरी तव्हां सां ॿुधायां थी त छा माना कीअं हूंदा माण्हू मूंखे कीअं एडमायर कंदा इन हवाले सां। त बहरहाल बुक्स पढ़ण वारी आदत मूंखे लॻंदो आहे उन मूंखे मुंहिंजे ज़हन खे एतिरो खोलियो। नंढपण में ईअं लॻंदो त मां इलाही सारा शहर घुमी वई आहियां, मुस्तनसर हुसैन तारड़ ऐं अल्ताफ़ शेख, इन्हनि खे वरी इन्हनि जा सफ़रनामा पढ़ी असां अॻियां वधियासीं। नेल्सन मंडेला पे पढ़ा ऑटोबायोग्राफी, जवाहरलाल नेहरू खे बि पढ़ा, हीअं गांधी खे बि पढ़ा, त माना मज़ो आयो ॾाढो। ज़ुल्फ़िकार भुट्टो, माना सभिनी जो ऑटोबायोग्राफी पढ़ा पई। ऐं उन सां मूंखे इलाही सारियुनि शयुनि जी ईअं थी लॻे नंढपण में ई ख़बर पइजी वई।
इन मुंहिंजी शख़्सियत में इलाही एड कयूं शयूं ऐं नज़र ईंदियूं हूंदियूं माण्हुनि भला खे ही हिकिड़ी तव्हां इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई Books सॼी पढ़ण वारी। सॼी दुनिया में जिते बि गरम इलाइक़ा आहिनि उतां जे ॿारनि सां ईअं ई थींदो आहे जेको नंढे हूंदे तोसां थियो आहे त चपल छिजी पई हाणे पोइ टिप ॾींदो जिते छांव आहे उते पोइ तुंहिंजे ख़्याल में ज़िंदगी ईअं न आहे बिल्कुलु किथे उस आहे किथे छांव आहे इन करे त ख़बर आहे छा माना मुंहिंजो बाबा चवां पई त मुंहिंजो बाबा इलाही सुठी हुनजी साथ हुई ऐं असां अफोर्ड बि करे सघूं पिया सॼा हाणे तव्हांखे ॿुधायां त सेवण में पहिरियों अमेरिकन किचन असांजे घर में ठहियो अहिड़ा वाह। चङा चङा माण्हू आहे ऐं हींअर CM जेको आहे चाचा अब्दुल्ला शाह बाबा माना हिकिड़ी रुॻो पार्टी जूं एक्चुअली ॻाल्हियूं पई थींदियूं तुंहिंजो वालिद साहब पीपल्स पार्टी जो प्रेसिडेंट नालो बि ॿुधाए छॾ मोहम्मद याकूब मेमण उनजी इलाही रिस्पेक्ट आहे बाबा जे नाले सां हुते हिकिड़ी मार्केट बि आहे ऐं बाबा इलाही चैरिटी प्रोग्राम्स बि कंदो ऐं असांजे सुबुह जो उथंदासीं न त असांजे घर जे ॿाहिरां हिकिड़ी लाइन लॻियल हूंदी माना जॾहिं फितरो ॾियणो आहे ईद ईअं न माना आम ॾींहंनि में आम ॾींहं ऐं बाबा जी हिकिड़ी ॻाल्हि असां बाबा जी तिलावत ते उथंदासीं ज़ोर सां तिलावत कंदो मुंहिंजो बाबा रोज़ु सुबुह जो उथी असां नमाज़ पढ़ी तिलावत कंदो असां उथंदासीं अम्मी जूसर वारी वरी मॉडर्न वारी पर जूसर में लस्सी ऐं मखण कढंदी सुठो नाश्तो बाबा खे कराईंदी ॿिए समूना किचन में काई माई बि न वेंदी अम्मी ठाहींदी खाधो माना खाधो असां ॿियनि खां न ठाराईंदासीं असांजे घर में मानीअ सां पाण सो बहरहाल इहो ॿुधायां पई तव्हांखे त इलाही जलसा पिया थियनि मीटिंग्स बि थियनि बाबा जूं कायम अली शाह पियो अचे केॾी महिल चाचा पीर मज़र पियो अचे सुञाणींदा हूंदोसि उहो इलाही गहरो बाबा जो दोस्त हुयो सो ईअं बजाराणी अंकल ही हू सभु माना पार्टी बसि नारा पिया लॻनि असांजे सॼो ॾींहुं कननि में उहे सभु शयूं पियूं हलंदियूं असां बाबा जे इर्द गिर्द पिया घुमंदासीं असांखे इलाही बाबा जी छो असां ध्यूरियूं हुआसीं वॾियूं पुट पोइ देरि सां थिया माना मूंखां पोइ आहे न उहे 10 साल 8 सालनि खां पोइ आहे मुंहिंजो भाउ वॾो त उन्हनि असांखे पुट वांगुरु ई हाणे ईअं न चइजे धीअरूं पुट ई हूंदा माना हुन चयो धीअरूं मुंहिंजो सभु कुझु आहिनि असांखे खणी खणी हलियो असांखे सेखारियईं शयूं इलाही नंढी एज में असां इलाही कुझु भला पोइ इहे विच में तो ॻाल्हायां तव्हां त चाहियो था त औरतूं ऐं मर्द गॾिजी कमु कनि ऐं तव्हांजे वालिद साहिबु चाहियो त औरतूं अॻिते वधनि जी उहो सभु कुझु ही इन विच में जनाब मोहम्मद याकूब मेमण ऐं रुखसाना मेमण उन्हनि जी जेका पीपल्स पार्टी आहे उहा तव्हांजे घर मां काॾे हली वई अच्छा बाबा जी अचानक सां बाबा के मीटिंग में आया पे कराची ऐं जामशोर जे क़रीब उन्हनि जो एक्सीडेंट थियो ऐं काफ़ी देरि थी वई उनखे ब्रेन दिमाग़ अर्धक लॻो उनखे हा मैसिव ब्लीडिंग में उन्हनि जी डेथ ब्रेन हेमरेज थी वियो कहिड़े साल में पोइ इहो 92 जी ॻाल्हि आहे असां सभु नंढा हुआसीं हाणे कंहिंखे यकीन कोन हूंदो ऐं चवंदा था छा तॾहिं जी ॻाल्हि आहे ऐं मां माना हाणे 7th में अञा हुअसि या छा ईअं हुयो पर हाणे पंहिंजो ॿुधाए बि छॾियमि सभु कुझु सो ख़ैरु आहे न असां तॾहिं यकीन ई न पियो अचे त असांखां बाबा जी हाणे बाबा असांखां जुदा थी वियो आहे ऐं अहिड़ो कुझु थियो आहे यकीन ई न पियो अचे बहरहाल उनखां पोइ ईअं थियो जो बाजी जेका हुई ओॾी महिल जनरल सेक्रेटरी हुई हैदराबाद डिवीज़न जी जी पहिरीं उहा सिपाफ में रही बेनज़ीर साहिबा सां वरी हुनजी शादी बेनज़ीर साहिबा जी मेहंदी जा इंतिज़ाम सभु कुझु हिननि कया बाजी वारनि ॾाढी एक्टिव रहियूं बेनज़ीर साहिबा खे चई मां इलाही नंढी हुअमि जॾहिं बेनज़ीर साहिबा आई त मां ॾाढो गुलदस्तो खणी बीही हुअमि कलंदर लाशे पासे हुनजे लाइ त हिकिड़ी उहा सुठी वारी यादगिरी आहे बेनज़ीर साहिबा जी उनखां पोइ मां हुन सां कोन मिली आहियां पर मुंहिंजी भेण उनजी गार्ड वांगुरु हूंदी माना इलाही जॾहिं सिपाफ विंग हुई औरत विंग माना जी हुई सिपाफ विंग जी पोइ वरी हैदराबाद डिवीज़न जनरल सेक्रेटरी थी पर बाबा जी डेथ खां पोइ बाजी थोरो साइड लाइन थी कुझु सबबु हुया हुनजा हुनखे लॻो त बाबा हुयो त ठीकु हुयो मुंहिंजे लाइ मां सभु करे सघां पई आई डोंट नो ॿिए बि थोरियूं शयूं वरी थियूं जंहिंजे करे हुन पाण खे पासीरो कयो ऐं प्राइवेट जॉब करणु पसंदि कई पोइ उहा हिकिड़ी एनजीओ में जॉब कंदी असां साइड ते थियासीं त पीर मज़र वारनि बि काफ़ी बाजी खे चयो त तव्हांखे अचणु खपे ऐं हाणे मूंखे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त तव्हांखे पॉलिटिक्स में अचणु खपे मुंहिंजो अञा टाइम न आयो ॾिसंदासीं अञा खोड़ ॿी शयूं पिया कयूं अच्छा पीर मज़र साहिबु अलाह साईं हुनखे सिहत ॾे लंडन में इलाज लाइ वियल आहे त अॼुकल्ह हाणे हुनजी पोइ ख़बर जेका पई त बीमार आहे डिस्क्लोज़ मां नथी करे सघां फ़िलहाल ऐं सही नथो लॻे छो हाणे पर ईअं जो रिकवरी करे पियो हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं मूंसां बिल्कुलु टच में हूंदा आहिनि ऑलमोस्ट अक्सर उहे पंहिंजो पोस्ट बि पिया मूंसां शेयर कंदा आहिनि फेसबुक ते माण्हू ॾिठो हूंदो त ही इज़ स्टेबल ही इज़ डूइंग एवरीथिंग अदरवाइज़ ऐं उन्हनि जी छा चइबो आहे ईअं न आहे त इलाही सीवियर क़िस्म जो कोन्हनि ते आहे हुनजी ट्रीटमेंट बर वक़्तु कराइनि पिया डॉक्टरी तुंहिंजी अम्मा जो ख़्यालु हो बाबा जो
अम्मी हीअं चवंदी आहे त तूं छो जो सभिनी मां सुठियूं ईअं किताब पढ़ंदे पढ़ंदे सुम्ही पवंदी आहियां बाबा खे लॻंदो त हीअ मुंहिंजी धीअ न तुंहिंजी अम्मी रुगो हिकिड़ी धीअ सुठी छो ॼणी न मुंहिंजी सभु भेणूं पाण थी चए त तूं मां थोरी थो चवां। अच्छा तव्हांखे इहो ॿुधायां त फौज़िया जेका मूंखां वॾी आहे आपी त बाजी खां वॾी हुई उहा कुझु उनजी शादी मूं हुन जीअं ई मूंखे जेतिरी सम्झ में आहे अधी रुखसाना त लॻे थी अधी रुखसाना त लॻे थी गुंडा फोर्स हूंदी थोड़ी डिफरेंट आहे डिफरेंट हूंदी आपी सभा घर एतिरी हुई उन खां पोइ बाजी हुई जंहिं बाबा सां गॾु पॉलिटिक्स पे कई उन खां पोइ फौज़िया आहे फौज़िया रुगो मूंसां गुंडागर्दी कंदी आहे ॿिए कंहिंसां अच्छा सो माने तव्हां में गुंडागर्दी जो अंसर आहे सही फौज़िया उन ॾींहुं अदी कुलसुम चांडियो मिली जो दादू में हूंदी अक्सर ईंदा वेंदा हुआ उनजी नंढी भेण ई हुआ चनि पियूं त ना फौज़िया यादि अथई ऐं बाजी वारा कीअं बाजी ऐं कुलसुम चांडियो अहिड़ो खिलियूं छो जो उहे वाक़ई फौज़िया जी काकड़ो आहे वॾो उहो ज़ोर सां ॾाढा नारा हणंदी सो फौज़िया खे ऐं अदी कुलसुम जी जेका नंढी भेण आहे इहे ॿिन्ही खे अॻियां करे चवंदा त तव्हां हिते नारा हणंदव असां हलंदासीं जलसे में तव्हां नारा हणो सो असां उन ॾींहुं उन्हनि खे चेड़ायूं पिया ख़ूब नारा वारा हणे अॻियां ईंदियूं पर अम्मी खे ईअं लॻंदो त हीअ बाजी पॉलिटिक्स पई करे बाजी ॾाढो डबल MA कई ऐं फौज़िया बि सुठो पढ़ी आहे पर पोइ फौज़िया पॉलिटिक्स खे उन बि अॻियां कोन कुझु बि कयो बसि एतिरे ताईं नारनि ताईं हो सिलसिलो ऐं पोइ फौज़िया जी शादी थी वई उहा हाणे सिविल सर्वेंट आहे उहा जॉब कंदी आहे गवर्नमेंट जी पर मुंहिंजे लाइ अम्मी खे हमेशह ईअं लॻंदो त मां हिननि सभिनी में पवां कोन थी इंट्रस्ट न आहे त बाबा खे लॻंदो हिन किताबनि तरफ़ घणो नालो आहे जॾहिं त बाजीअ जा ई किताब खणी पढ़ंदी हुअमि म्यूज़िक जो टेस्ट बि असां वटि बाजी वटां ई आयो गज़ल्स ऐं उहो सभु ॿुधी ॿुधी आदत पई नंढपण खां न ऐं बाबा अहिड़ो मेहदी हसन ऐं सभु ॿुधंदो त म्यूज़िक किताबनि वारो शौक़ु त मूंखे माना हेरिडिटी में चओ त आहे असांजे घर में आहे इहो ऐं असांजे नसुनि में आहे ऐं बाक़ी पढ़ाई वारी शइ आहे बाबा इलाही डिफरेंट माण्हू हुयो मूंखे लॻे थो बाबा जी डायरी लिखण वारी आदत मूंखे सुठी लॻंदी मां डायरी लिखंदी हुअमि बाजी बि लिखंदी आहे ऐं असां अञा ताईं ख़त लिखण खे वधीक सुठो सम्झंदा आहियूं त हींअर पेन पनो खणी ख़त लिखूं बजाए हिन जी SMS में ईअं हिक ॿिए खे विश कयूं त ॾाढो सुठो लॻंदो आहे मां पंहिंजे ॿारनि खे बि सेखारींदी आहियां त हथनि जा कार्ड ठाहियो बाज़ारी कार्डनि खां वधीक ऐं हुन ते जेको ॿ टे लफ़्ज़ ई जेके लिखी सघो लिखो वधीक सुठी फीलिंग ॾींदा आहिनि। डॉक्टर कीअं थिए सो चवां थी न त उन्हनि खे इहो लॻो त मां करे सघां थी अम्मी मूंखे बाबा खां पोइ ब्लैकमेल कंदी रही मां चवां CSS कंदमि अम्मी चए न बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे ऐं हिकिड़ो टिपिकल ज़हनी अथई मां मुंहिंजी अम्मी सिंपल आहे मुंहिंजो बाबा ज़ाहिरनि जॉब आहे उहो शी इज़ हाउस वाइफ त हुनखे ईअं लॻो पिए ऐं ज़ाहिरनि जीअं असांजे घणे माण्हुनि खे अञा ताईं ईअं लॻंदो आहे अञा ताईं बसि किथे पिया हुन में निकिरूं बसि इन बाबा इहो कयो ईअं छोकिरियुनि जी शादी थी वेंदी पढ़ियलु लिखियलु हुजो पर इहो सुठो आहे मेडिकल कयो बाबा चाहियो पिए तुंहिंजे बाबा जो ख़्वाबु हुयो ईअं चई न अम्मी मूंखे ऐं वरी इतफ़ाक़ सां वाक़ई में बि मां चवां पई काश ईअं न थियो इमोशनली ब्लैकमेल कंहिंजो हमेशह कंदियूं आहिनि बाबा जे नाले में ऐं मां हाणे सोचो बाबा आहे कोन असां हूअं ई अञा ताईं मूंखे लॻे थो असां हुन मां निकिरी कोन सघिया आहियूं हुन चयो मूंखे हींअर हाणे बि ईअं लॻंदो आहे त बाबा हाणे नाश्तो कयो हो असां सां ऐं हैदराबाद लाइ निकिता हुआ ऐं निकिरी वरी असांजी भेण वॾी साम्हूं आपी जी शादी करे हुनखे साम्हूं घर वेठी ॾिनई रोज़ु हुनखे ज़रूरु ॾिसंदो वरी हुनजी बैल वॼाई चयईंसि ठीकु आहे वञा थो भेणुनि जो ख़्यालु कजां नंढियुनि जो अम्मी मुंहिंजो नंढो भाउ अम्मी प्रेगनेंट हुई 7 मंथ ऐं उहा कराची हुई ऑलरेडी मुंहिंजी अम्मी कराची खां बिलोंग थी करे बाबा सेवन शरीफ़ खां त अम्मी पंहिंजी फैमिली सां हुई जो हुनखे हिते ई हॉस्पिटल में डिलीवरी करणी हुई त 7 मंथ बाबा चयो मां अचां थो ऐं इहे सभु कुझु करणु ऐं हे मुंहिंजो मीटिंग बि आहे ऐं आपी खे चयईं त हाणे भेण जो ख़्यालु रखिणो आहे तोखे ऐं उहे हुते हूंदा मासी ख़ातूं हूंदी चचा मुंहिंजी जीअं चयमि असांजे घर में असांखे संभालींदा त बाक़ी आपा वॾी हुई त हुनखे चयईं हाणे भेणुनि जो ख़्यालु रखिणो अथई असांखे मां सफ़ा विसरे ई कोन थो असां भींडियूं नाश्ते में खाधियूंसीं इहे सभु शयूं यादि आहिनि बाबा कीअं स्माइल कई आख़िर में कीअं असां बि दरवाज़े ते बीठासीं बाबा खे ख़ुदा हाफ़िज़ चयोसीं ऐं 2-3 कलाकनि खां पोइ इहा ख़बर आई इहा वरी ॻाल्हि असां कॾहिं विसारे ई नथा सघूं माना हाणे ताईं मूंखे यादि हूंदी आहे पर बाबा जूं सभु शयूं ज़बरदस्त हुयूं असां उन खां सवाइ मानी कोन पिया बाबा जो जेको टाइमिंग कोन हूंदी डॉक्टर थी वियो पोइ डॉक्टर थी वियासीं पोइ त ख़ैर तेसिताईं लम्स थी चुको LMC मदरीगारा मां वयमि त हा यूनिवर्सिटी थी वई मोर यूनिवर्सिटी जी डिग्री आहे सो बसि जॾहिं डॉक्टर थियमि अञा फाइनल ईयर कयमि त मां भेण जे ऑफिस मां अक्सर वञी पोस्ट कंदी हुअमि उहा हिकिड़ी NGO में जॉब कंदी ऐं मां जॾहिं बि आर्टिकल लिखंदी हुअमि हाणे असां हैदराबाद में सम्झो रहंदा हुआसीं ऐं मां जॾहिं जीअं ई पंहिंजो फाइनल ईयर पेपर ॾेई बसि क्यों मुंहिंजो वांदी वेठी आहियां हाणे वधीक लिखणु खपे सो अख़बार में काविश में लिखणु शुरू करे छॾियो उहे बि ॾाढा सुठे सां छापनि पिया त मूंखे सुठी पई लॻी ॻाल्हि ऐं उते असांखे मेणो मिलियो
माना मुंहिंजी भेण जो हिकिड़ो कलीग आहे, चए पियो तव्हां सभई रुॻो ईअं इनकलाबी नारा हणंदियूं या अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं था कयो, जेके बि राइटर रहियो न उहे रुॻो ॻाल्हियुनि ताईं महदूद आहियो, प्रैक्टिकली कुझु कयो कोन्ह था। त मूं चयो छा इशू आहे भई, छाजे लाइ तव्हांखे ईअं थो लॻे? चईं त ॾिसो हिते छोकिरियुनि जे लाइ आज़ादी मिलणु खपे, छोकिरियुनि खे अॻियां आणियो, छोकिरियुनि खे एजुकेट कयो, अहिड़ा ॻाल्हियूं थी करे। ऐं होॾां वरी ॾिसो डॉक्टर त इलाही आहिनि, मूंखे इहा ॻाल्हि क्लिक कई। चईं डॉक्टर त केतिरा आहिनि नाज़िया, पर हींअर अगरि ही KTN चैनल आयो कोई 10-15 ॾींहं थिया लाइव ट्रांसमिशन अञा शुरू थी इलेक्शन वारी। चईं त तव्हां छो नथा हिते अची छोकिरियुनि खे पंहिंजनि खे थियो, हिकिड़ो ट्रेंड सेटर थियो, कुझु कयो? त मूं चयो हीअ वरी केॾां हाणे छा, माना ईअं उते वेठे वेठे ईअं असां फ़ोन मिलाईसीं। ऐं इरमका हुई उते सेक्रेटरी हुनजी अलीगढ़ साहिब जी, उन्हनि चयो त तव्हां सुभाणे ई अचो। ऐं मूंखे हूअं ई कराची अचिणो, मुंहिंजो एग्ज़ाम थी चुका। जीअं मूं चयो भेण त जॉब कंदी, पंहिंजी फैमिली सां रहंदी, शी वॉज़ मैरिड। पोइ असां मूव थी चुका हुआसीं हिन विच में, न अम्मी ॿार सभई, पर मां अञा फाइनल ईयर कयां पई त भेण सां रहंदी हुअमि हैदराबाद में। पोइ मां ॿिए ॾींहुं आयमि ऐं मुंहिंजे कज़न सां असां वियासीं। हली ईअं शुरूआती माना इहो को प्लान कोन हो कुझु, त मूंखे TV में अचिणो आहे, मूंखे हीअ करिणो आहे, न को अहिड़ा ख़्वाब हुआ। मां CSS ऑफिसर बि थियणु चाहियां, जेको न थियणु ॾिनो वियो। ऐं मां डॉक्टर थी वई, वरी डॉक्टर बि कोन्ह थियमि, छो जो पहिरीं त न पई ॿुधी वई। पर जीअं ई मूं फाइनल ईयर कयो त बाजी ऐं भाईजान मुंहिंजो भेण वियो, दे सपोर्टेड मी एक्चुअली अम्मी खे राज़ी करण में। त मां जीअं ई वियमि हुननि चयो त तव्हां असांजो डायरेक्टर थी वञो, और असां वटि आहिनि कोन फीमेल डायरेक्टर्स, तव्हां असांजो प्रोग्राम डायरेक्ट कयो। ईअं मतिलबु हलंदे फिरंदे ॻाल्हि कंदे, पर पोइ जॾहिं इहा ॻाल्हि थी ऐं मां हिकिड़े दफ़े न्यूज़ करणु लॻमि या अची वियमि त इहा ॻाल्हि वणी ॾाढी, पर मुश्किल सफ़र ॾाढो हुयो, आसान कोन हुयो। फैमिली खां वेंदे माना इजाज़त फैमिली खां वठणु ॾुखी हुई। न इजाज़त त तव्हांजो प्रॉब्लम न हो, इजाज़त अम्मी जी तरफ़ां हुई न, प्रॉब्लम हुई। अच्छा। अम्मी की टिपिकल ख़ातून आहे न, सिंपल, माना उनखे लॻे पियो त हाणे TV में कीअं डॉक्टर थी वई आहे, छोकिरी न बाबा। त बाजी चयो ॾिसो ईअं असां नाज़िया खे बाउंड नथा करे सघूं अम्मी, ऐं इहा अनजस्ट आहे। नाज़िया इलाही मज़बूत छोकिरी आहे, पढ़ियलु लिखियलु आहे, समझदार आहे, उनखे उनजा फ़ैसिला करणु ॾियो ऐं उहा जेको बि कंदी ॾाढो पोइ हिते KTN सिंध में घणो वक़्तु रहियो था? असां सिंध में त बसि 2-3 महीना हुयो, कराची शहर में 6-8 महीना हुया। हा, 2-3 पोइ महीना वियो बैंकाक। असां न्यूज़ शुरू 1.5 महीने में कईसीं, पोइ मुंहिंजो हाउस जॉब हलंदो रहियो। अच्छा। मां ॾाढो एप्रन पाए उते ऑफिस में पुॼंदी हुअसि, वरी असां तॾहिं क्रोमा ते हिकिड़ो वर्चुअल सेट हुयो, क्रोमा ते KTN स्टार्ट कयूं न्यूज़। पोइ उन खां पोइ 2003 में विया आहियूं दुबई। तेसि ताईं सजाद जी ख़बर हूंदी तव्हांखे, विया हुनखे कुझु आस्थमा जो इशू हुयो, ऐं हीअ मूंखे चवनि पिया मां थोरो पंहिंजे मुंहिंजा तॾहिं खां शुरू खां ई नखरा घणा हुया, टर्म्स एंड कंडीशंस हमेशह मुंहिंजा रहिया आहिनि, त भई मां हेतिरे हुन में करे सघां थी हीअं न। पर हिकिड़ी ॻाल्हि निकिती आहे, हा, त मर्द हुजे या औरत, हूअं असां सिंधियुनि खे विदाउट टर्म्स एंड कंडीशन नौकिरी करणु खपे छा? मुंहिंजो त ख़्यालु आहे न। ऐं ख़ैर छोकिरनि खे बि न करणु खपे, कंहिंखे, तॾहिं त मां ॿिन्ही जो चयो। तव्हां महिनती आहियो, तव्हां टैलेंटेड आहियो, ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हुननि खे आउटपुट ॾियो था, तव्हां हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम पिया कयो, या तव्हां ॾिसो अहिड़ा आहियो जो तव्हांखे रखनि पिया न, मतिलबु तव्हां में आहे टैलेंट, इहा पक थी। तॾहिं त तव्हांखे रखियो एॾो सस्तो छो सम्झो, पंहिंजे पाण खे वैल्यू ॾियो न बाबा। त मुंहिंजो हमेशह इहो रहियो आहे त बाबा हीअ हेतिरो थींदो, पघार बि एतिरी ॾींदो त कमु कंदमि। इहा मुंहिंजी ॻाल्हि मशहूरु बि आहे चैनल में। अच्छा। हा, मतिलबु मुंहिंजी सैलरी शुरू खां इलाही सुठी हूंदी हुई, ऐं जेसिताईं मूं कमु कयो सभिनी खे ख़बर आहे। ऐं इहो ई हूंदो त ॿिए माण्हू एतिराज़ु कंदा, कंहिं एतिराज़ु कयो त कोन्ह पिए, पर ईअं हुयो त सभिनी खे वाक़ई मां ॾिसां, मां उन्हनि खे वरी भड़काईंदी हुअमि त तव्हां सभिनी खे प्रोटेस्ट करणु खपे, तव्हां सभई ईअं कयो घर में सुती मिलियल ई न। सो भड़काइण वारो कमु त बाबा असां हमेशह जारी रखीसीं, बाबा तव्हांखे ईअं कमु न आहे करिणो, ॾाढा एॾो ज़बरदस्त। माना अवां रुॻो सेवाणी चरिया न हुआ, पर ॿियो बि कुझु तव्हां में ॾात हुई। हाणे तव्हां पोइ कराची मां वियो दुबई, ऐं उनजो सजाद स्वाग जे जो मसइलो तबियत जो थियो, हुननि चयो त इहो मुंहिंजे लाइ ॾुखियो हो न। हा, इहो त ॾुखियो आहे। सेवण खां कराची त ख़ैर आहे, हैदराबाद खां कराची ख़ैर आहे, पढ़े थो ठीकु आहे, पर ईअं इंडिविजुअल अकेली छोकिरीअ खे छॾणु हिकिड़ो वॾो इलाही सिंधियाणी छो सम्झंदा आहिनि अकेली? मिसाल मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां पंहिंजे घर जी। मुंहिंजी घरवारी उहा पहिरियों दफ़ो लंडन एग्ज़ाम ॾियण पे वई, त मुंहिंजी मासीअ मूंखे चयो त डॉक्टर हुज़ूर अकेली वेंदी? मां चयो न मासी, ऐं 400 माण्हू गॾु वेंदसि। चई छा मतिलबु? मां चयो जहाज़ में 400 माण्हू अकेली छो हूंदी? हा, जहाज़ में 400 माण्हू हूंदा। चई तव्हां न सुधरंदो,
पोइ इहा ॻाल्हि पूरी थी पोइ सम्झी आहे त हीअ वेंदी हा पोइ तव्हां अकेला वियो माना तव्हांजी त ख़ैर हाणे अदा छो पाण हिकिड़ी फैमिली ऐं हिकिड़े तरह सां त सुञाणूं था ॾाढो सपोर्टिव रहिया आहियो ऐं मां बि हुज़ूर खे हिन शइ ते प्राउड बि आहे सुठो फील कंदी आहियां ऐं मां चवंदी आहियां हर मर्द खे इलाही मर्दनि खे न पर सभिनी मर्दनि खे त जहिड़ो हुजणु खपे पंहिंजे माइंड खे स्पेस ॾियो ऐं थोरो सपोर्ट कयो सो ईअं आहे ॾुखियो पर हुयो सफ़र ऐं अम्मी जो बि सुनायसि हिकिड़ो टेबू आहे न माना शयूं सोसाइटी में बिल्कुलु जनरेशन खां हले थो त अम्मी त सादो माण्हू हुई न बाबा थोरी हुई बाबा वॉज टोटली डिफरेंट उन दुनिया ॾिठी माण्हुनि सां उथंदो वेहंदो हो उनजे लाइ नियाणियुनि खे ॿाहिरि कढण ऐं पढ़ाइण हिकिड़ो मक़सदु हुयो त जीअं अली साहब छा कयो तोखे अॻिते वधाइण में माना हिकिड़ो इदारो हुन ठाहियो KTN ऐं KTN या अली काज़ी लाज़िम मलज़ूम हुआ हा ऐं उन महिनत बि करे हींअर ताईं अगरि हले पियो त उन जी महिनत अॻियां छा आहे महिनत हुनजो ई आहे न त उन में कॾहिं कॾहिं छा थियो असां पाण बि कई माण्हुनि खे स्कूलनि में नौकरियुनि में मदद कई हूंदी त असां उनजे पीउ माउ वटि मिटनि माइटनि वटि विया हूंदासीं त यार हीअ ॻाल्हि आहे हिन सां ईअं थींदो हिन सां हीअं तव्हां महिरबानी करे पंहिंजी न्याणी खे पंहिंजे छोकिरे खे मोकिल ॾियो न अहिड़े क़िस्म जी काई न इदारे जे पारां ईअं न आहे पारां अहिड़ो कुझु कोन न को मूं इदारे खे इहे शयूं ॿुधायूं त ईअं मुंहिंजो त थोरो मुश्किल आहे मूंखे टाइम ॾियो ठीकु आहे मां ॻाल्हायां थी पंहिंजे लेवल प्लेन कयो ऐं मूं चयो त अच्छा पोइ वरी मूंखे जॾहिं थोरा सिग्नल मिलिया भाॼी ऐं भाइजनि वटां त असां वेठा आहियूं मम्मी खे राज़ी कंदासीं बाबा तूं कर जेको करिणो त पोइ मूं हुननि खे चयो त मां हेतिरी सैलरी वठंदीमांव ठीकु आहे या माना मां अकेली रहंदमि त जो ज़ाहिर हिकिड़ो अपार्टमेंट्स आहिनि गॾु रहूं पिया त सभु शयूं मूंखे कुझु शयूं हुयूं मुंहिंजे घर वारनि खे कुझु मुंहिंजूं पंहिंजूं मां चवंदी आहियां हर औरत जी बाउंड्री सेट हुजणु खपे माना तव्हांजी लिमिट्स त तव्हांखे ख़बर आहिनि पर माना ॿियनि खे तव्हांखे केतिरी लिमिट उहा बि आहे पर हुजणु खपनि ऐं तव्हां पंहिंजी शर्तुनि ते कयो नौकिरी पंहिंजी शर्तुनि ते कयो तव्हां कंहिंजे लाइ ऐं तव्हां कमज़ोर कॾहिं बि कोन आहियो ऐं ईअं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे कमज़ोर पाण बि सम्झो ऐं ॿिए खे बि महसूसु करायो त पोइ सोचो तव्हां इस्तेमालु थींदा आहियो ऐं माना हाणे ॾिसो मां घणे हुन में चवंदी तव्हां माना पंहिंजे पाण सां न पंहिंजे टैलेंट खे पंहिंजी लाठी सम्झो माना हथियार हुजणु खपे तव्हां वीक न आहियो इन करे पंहिंजे उनखे भई कोई बि कुझु बि नथो करे सघे अगरि तव्हां वटि टैलेंट आहे तव्हां कयो था त कुझु बि नथो थी घणो वक़्तु रहियो बैंकॉक में ऑलमोस्ट पौणा 3 साल अच्छा पौणा 3 साल 2005 में असां 2004 जे एंड में वियासीं पोइ थाई सिखियव थोरी खपनि खाओ ऐं इन क़िस्म जूं शयूं थोरी सिखियूंसीं जेके इलाही ज़रूरी हुयूं न पर इहो ख़्यालु छो न आयो नाज़िया तोखे अच्छा आहे मां तव्हांखे इहो ॿुधायां बाबा KTN वारा ज़ुल्म बि त कंदा हुआ न असां सां 12 कलाक वेही बुलेटिन कयो ऐं छा वरी बुलेटिन हूंदो वरी ईअं न हूंदो त तव्हां एड पिया कनि अलाए छो चवंदा त पूरा वरी ख़बरूं सॼियूं पढ़ो स्टूडियो में हूंदासीं उते इनिशियल डेज़ बि आहे न टेक्निकली घणी शयूं अॼु असां ॾिसूं था न वेठा त टेक्निकली घणी शयूं उन ज़माने में मैन्युअल खां सिस्टम में वेंदियूं इन करे मैन्युअली उन माण्हूअ खे मज़दूरी हर करणी पवंदी अच्छा ऐं वरी उन वक़्त जो पंहिंजो ई मज़ो जॾहिं तव्हां हिकिड़ी फील्ड पंहिंजी एॾी चङी पढ़ी डॉक्टर थी छॾींदा हो त पोइ मज़ाक त कोन हो न ऐं जॾहिं मूं इहो डिसीजन वरितो त हाणे हिनखे त मां सीरियस वठां पई तमामु घणो मां चवां पई हाणे इहा ई मुंहिंजी जॉब आहे इहा कयां पई त इहो सुठे सां करिणो आहे पाण खे प्रूव करिणो आहे हमेशह जेको बि कयो आहे हुन में चवंदी आहियां त सुठो करिणो आहे सो मां त लॻी वियमि उहो ई वरी किताब पढ़णु वधीक छा ठीकु आहे विच में सुवाल मूंखे ओचितो अची वियो मीडिया खां वल तूं मशहूरु हुई अच्छा अगरि ईअं ॾिसो त पंहिंजे मेडिकल में हुननि खे लॻंदो अच्छा असांजो छोकिरियुनि जो घणो ग्रुप हूंदो फाइनल ईयर में वञी पोइ वरी 2 टे छोकिरा त आसिम क्लिनिक हैदराबाद जी ॿिए दोस्त हुया माना दोस्तूं हुयूं छोकिरियूं घणियूं पोइ वरी असांजा 2 टे इहे असांजे ग्रुप जा जेके हूंदा छोकिरा ऐं लॻंदो त हाणे इहे पढ़ाई में बि हिननि खां सुठो आसिम क्लिनिक हूंदी असां प्रैक्टिस करे सघूं था फाइनल ईयर में हुते त ठीकु आहे हाणे छो न सां ॻाल्हाइजे त बाबा इहो पंहिंजे बाबा खे चयो त असांखे आहे न हिते सेशन हिते करे सघूं था पढ़ी सघूं था इन क़िस्म जो पोइ उन्हनि सां थी ऐं उहे बि एॾा सुठा पढ़ियल लिखियल समझदार छोकिरा उते जा आहियूं जिन सां वरी असांजा घर वारा बि मिलनि पिया असां बि गॾु पढ़ूं पिया हिकिड़े हंधि वेठा आहियूं
इन क़िस्म जो हुयो किथां का ॻाल्हि किथां कढी वियासीं पोइ भला उहा मीडिया वारी मीडिया वारा मीडिया में जो मशहूरु थी वियो हा ॿुधायां पई न तव्हांखे त असां मशहूरु उतां खां थी वियासीं अगरि उहो ॾिसो न न ही त तव्हांजो मीडिया खां अलावा मशहूरु हो त मूं चयो मां पंहिंजे ग्रुप में मशहूरु हुअमि मां LMC पूरे माना क्लास में मां हाणे सभिनी तव्हांजे ग्रुप वारा त चवंदा हूंदा इहा अवली अहिड़ी इन करे जो असां में मां उते ई मूंखे कोई हुन छोकिरियूं अच्छा संभाले संभाले पाण खे हलिणो आहे हीअं करिणो आहे रहे किथे पकड़े अच्छा तव्हां LMC में बि ॾिसो छोकिरियूं ॾाढो रहे पकड़े 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 ईअं हलंदियूं इलाही त ईअं माना इहो करिणो आहे काबुल में जहिड़ो हे जेके सभु आहिनि उहे तव्हांजे लाइ हाणे स्टेटमेंट जारी कंधार में कंधार में बाबा हीअ छा आहे माना मां नथी चवां न कजे पर इहो छा आहे प्रिटेंड करणु छो पिया असां इहो ज़रूरु सम्झूं पढ़ाई कयो सुठी ऐं जिते कुझु थींदो हुजे ॻाल्हायो मां त स्टेज ते चढ़ी वेंदी हुयमि त मूंखे चवंदे कामरेड नाज़िया सोचियो नाज़िया तव्हां मशहूरु जो थियो मीडिया में हाणे हिकिड़ो त फ़र्क़ु थियो त तव्हां कराची में बि न आहियो पाकिस्तान में बि न आहियो ठीकु आहे ऐं मशहूरु बि थियो ओचितो तव्हां 3.5 साल हलिया वियो दुबई ऐं बैंकॉक ठीकु आहे हाणे तव्हां जेका मशहूरी थी उहा हिते रही हीअ हिकिड़ो इम्पॉर्टेंट ॻाल्हि थो कयां मां तव्हांजी मशहूरी रही पाकिस्तान में असां भले उते हुआसीं अमां उते हुआ दुबई में हा बैंकॉक तव्हांजो चैनल हिते पे हलियो दुनिया में सिंधनि में हलियो पे हा ठीकु आहे नाज़िया ठीकु आहे नाज़िया त नाज़िया जी उहे सभु मशहूरियूं उहो बैंकॉक तव्हांजी फील्ड न ई मशहूरी जी सम्झो था ठीकु आहे तव्हांखे इहो असरु उते वेठे उते रहंदे थींदो त तव्हां उते केॾा मशहूरु आहियो पाकिस्तान में माने इहा उन ॾींहुं मॉर्निंग शो में ॻाल्हि कई त जेसिताईं मां हिते आयमि सेलिब्रिटी शो हैदराबाद वारो हुयो नाज़ से तो फ़ोन कई डॉक्टर साहिबा सेलिब्रिटी शो रखियो अथऊं तव्हां आयल आहियो प्लीज़ ज़रूरु अचो मुंहिंजो बाबा मां सेलिब्रिटी आहियां छा जो मां अचां तव्हांजे माना जेके ड्रामनि में आर्टिस्ट आहिनि जिन जा ड्रामा था ॾिसनि माण्हू त माण्हू क्रेज़ी उन्हनि लाइ हूंदा असां त न्यूज़ बुलेटिन था कयूं असां त ॾाढा करख़्त क़िस्म जा ईअं खड़ूस माण्हू आहियूं असांखे केरु अहिड़ा असांजा फैन हूंदा जो मां अचां त मूं चयो सदा छॾियो चई न न न न तव्हां प्लीज़ ज़रूरु अचो भले अधु कलाक लाइ अचो भले अधु कलाक लाइ अचो प्लीज़ अचो अच्छा ॾाढी विनथू की त मूंखे ज़ाहिरनि असां रिस्पेक्ट कंदा आहियूं इलाही सीनियर जर्नलिस्ट आहिनि असांजा मां मूं चयो यार हाणे मजबूरी आहे वञा थी ऐं मुंहिंजी हिकिड़ी दोस्त हुई मेडिकल जी कंहिं ज़माने जी उहा ईअं ई मिले पई मूंखे चए पई ठीकु आहे थोरी देरि अचे पई त भला मिली वठूं इहे बि त पूरियूं करणियूं हूंदियूं न लवाज़ सो आया हुआसीं ॿाहिरां उन सां वरी उन चयो त ठीकु आहे मूं चयो असां हलूं था वियासीं त मूंखे इन जो अंदाज़ो वाक़ई कोन हुयो त हिकु माण्हू माना मूंखे ॾिसनि बि था वरी एॾा मुंहिंजा फैन बि आहिनि तव्हांखे यकीन ई कोन ईंदो मूंखे ईअं पियो लॻो जहिड़ो मां हॉलीवुड जी का एक्ट्रेस हुजां एॾो ओवरवेलमिंग रिस्पॉन्स माण्हुनि जो ॾिसी मां चवां पई मां उन ॾींहुं अलाह ताला खे शुक्राना अदा कया ज़ाहिरनि ऐं उन्हनि माण्हुनि जा ऐं किन माण्हुनि त मूंखे शाइरी ॾिनी न त नाज़िया फ़ख़्रु आहे ओॾी मां शाइरी कयूं लिखियूं ऐं मूंखां ऑटोग्राफर लिखाईंदा रहिया भला इन्हनि माण्हुनि खां सवाइ ॿिए कंहिं शाइरी कई हाणे इहे त तव्हां माण्हू पुछो मूंखां ई माना पुॼो उहो माण्हू ईअं न उहो अॻे छा हो कबूतर वसीले माण्हू मोकिलींदा ठीकु आहे शेर पंहिंजा ठाहे या परावा खणी ईअं कंहिं कबूतर मोकिलिया अच्छा ईअं थोरा हूंदा तव्हांखे ख़बर आहे हाणे माण्हू त ट्राए कंदा त अप्रोच कयूं पर मां कुझु न ईअं रही आहियां त रिसेप्शन ते जेका हूंदी असांजी सलमा हूंदी सलमा ख़बरदार जो कंहिंखे मुंहिंजो नंबर ॾिनो अथई सलमा ख़बरदार सो माना हिकिड़ा दड़का पई ॾींदी हुअमि हिननि खे कंहिंसां ॻाल्हाईंदी कोन हुअमि थोरी रूड मशहूरु हुअमि त हिमत कंहिंखे कोन थींदी सजा सुहाग चवंदो आहे त ॾाढो सभु तव्हां सां शादीअ खां पोइ हाणे असांखे हिमत थी आहे ॻाल्हाइण जी अॻु में त परेशान हूंदासीं कुझु चऊं या न चऊं सो माना त इन वारी सिचुएशन हूंदी हुई सभई चवंदा त तव्हां इलाही प्राउड आहियो मूंखे वरी इंटरव्यूज़ बि थींदा चवंदा तव्हां ॾाढा प्राउड आहियो तव्हां माण्हुनि खे सलाम बि नथा कयो त ईअं न आहे मां इलाही काइन इलाही समझदार मां इलाही काइंड हार्टेड आहियां पर मां उहो ई छो त मां पंहिंजे कम सां हूंदी हुअमि बिज़ी हूंदी हुअमि लिखंदी पढ़ंदी हुअमि पोइ टाइम कोन हूंदो त मां वेही हाणे ईअं ई टाइम खे फज़ूल हुन में अॼायां मूंखे लॻो ओॾी महिल जीअं कयां पई त हीअ टाइम आहे मूं वटि मूंखे सिखणो आहे मूंखे लिखणो आहे मूंखे पढ़णो आहे ईअं पियो लॻंदो हाणे मूंखे टाइम मिलियो आहे त मां हीअ आर्टिकल पढ़ी वठां हीअं टाइम मिलियो आहे त मां ॾिसां दुनिया में छा पियो थिए टाइम मिलियो आहे CNN ते न्यूज़ ॾिसां प्रेज़ेंटर कीअं पियो प्रेज़ेंट करे कोई स्क्रूचर आहियां ॾिसो तव्हां सिखंदा आहियो न हर कंहिं हर घड़ी त ईअं ऐं ॿियो लिखां लिखण में सुठो करण लाइ मुतालियो
मुशाइरो त खोड़ लिखियमि शाइराना ख़्याल बि लिखिया रुगो माना सीरियस कोन्हे ईअं सही आहे पर ख़ैर शाइराना ख़्याल मुंहिंजा जाम शोरे में घणा मूं लिखिया उनजी हवा ई कुझु अहिड़ी आहे लॻे अच्छा जाम शोरे जी उनजो पंहिंजो मज़ो उन ॾींहुं असां वटि हिकिड़ी ॿी छोकिरी आई उन चयो त जाम शोरो ओवर रोमांटिक कयो वियो आहे न अच्छा न मां आई डिसएग्री अच्छा आई डिसएग्री न इहो आहे असां सभु दोस्तूं ॾाढो टेरेस ते वेही न ज़ोर ज़ोर सां गाना पिया ॻाईंदा हुआसीं हिकिड़ी शइ या त उन एज जो बि फ़र्क़ु हूंदो आहे नंढा तव्हां अचो पिया इंटरनेट त ईअं असां पढ़ाकू बि खोड़ हुआसीं डॉक्टर असांजा हाकिम साहब जेके असांखे पहिरीं में मूंखे असांखे एनाटमी पढ़ाईंदा त परेशान थी विया त तूं पढ़े छा पई फिरदोस ऐं ईअं न पढ़िया मुंहिंजो चोपड़ियूं न पढ़ंदा हुआ ग्रेस बि एनाटमी पढ़ी आई आहियां सो माना हैदराबाद जी छोकिरियूं ट्यूशन वठंदियूं उहे ईंदियूं हैरान थी वेंदियूं त सवाल किथां पई करे त माना एतिरा असां डीप माना राति जो 2 बजे ताईं पढ़णु आई आहियां पर कहिड़ी लाइट वई हली असां टेरिस ते वेठासीं त पंहिंजा सिंधी जहिड़ो पिया गाना ॻाईंदा हुआसीं ऐं पली जो हूंदी बख़्तावर मुंहिंजी दोस्त ऐं उन्हनि जो त नसर बख़्तावर मज़हर हा बख़्तावर मज़हर उनखे त ॼमंदे सेखारींदा आहिनि उस्ताद मंजूर अली खान उस्ताद मोहम्मद यूसुफ सुती जी ज़रीना जी सुती सभिनी जी सुतियूं उन्हनि खे पीआरे खीर न पीआरींदा आहिनि सुतियूं पीआरींदा सुती यूसुफ सुती मंजूर सुती ज़रीना ऐं चइबो न किताब हुआ जंहिं असांखे क़रीब आंदो बख़्तावर ख़बर पई त अच्छा हीअ बि ईअं है ना अब्दुल्ला बि पढ़े शाह हुसैन बि पढ़े हिनखे बि पढ़े ठीकु आहे वरी माना असां जिते शाह साईं खे पिया पढ़ूं ऐं शेख अयाज़ खे हिननि खे फैज़ अहमद फैज़ खे पिया पढ़ूं फराज़ खे पिया पढ़ूं वरी ग़ालिब पिया पढ़ूं तबसरा पिया कयूं पाण में वेही ठीकु आहे एॾा मज़ेदार ॾींहं हुआ न त उन में बि तव्हां असां शाम जो जॾहिं वॉक कंदासीं घणो टाइम हिननि शयुनि खे कोन पिया ॾींदासीं पर जॾहिं महिल टाइम लाइ टेस्ट थी वियो हर 14 ॾींहं बाबा तव्हांजो टेस्ट आहे हाणे जॾहिं एॾी पढ़ाई हूंदी त तव्हां ॿुधायो पर जंहिं ॾींहुं इहो ख़तमु थींदो हिकिड़ी उहा शाम ज़रूरु असां हिनखे ॾींदासीं त 2 वक़्तनि में इहा हिकिड़ी शाम असां वञा पाण में वेहंदासीं कचहरी कंदासीं सही जी पोइ मज़ा हुया पोइ मूंखे ईअं लॻो त जेतिरो वक़्तु गुज़रंदो वियो जीअं माना 3rd ईयर 4th ईयर मूं 3rd ईयर में लिखणु शुरू कयो ओ किथे आहे काविश में न उहे त ईंदा उहे आर्टिकल हुआ बाक़ी डायरियुनि में महसूस थी वियो मां हीअं चवंदी मूंखे असांजी हिकिड़ी आहे मुंहिंजी सीनियर हूंदी जंहिंसां मां वञी शुरू में रूम शेयर कयो पोइ वरी असां अलॻि कयासीं पर तॾहिं मूंखे उहा चवंदी आहे त नाज़ तूं एॾो सुठो लिखी वेंदी तो पब्लिश कराइणु खपे मां चयोसि हा दी ज़रूरु कंदासीं मां हुनखे रेस्पेक्ट में वॾी भेण वांगुरु कंदी हुअमि त मां चवंदी हुअमि जी दी ज़रूरु इनशाला बाक़ी आर्टिकल त मुंहिंजा जॾहिं अख़बार में ईंदा त मुंहिंजी दोस्तूं माना ॿाहिरि खणी अख़बारूं पई हूंदियूं न ॿाहिरि तेंदियूं महिमान अॼु तुंहिंजो आर्टिकल आयो आहे असांखे बि फ़ख़्रु पियो थिए असांखे बि कुझु सेखार भला सो ईअं सुठो फील थींदो मुंहिंजो हिकिड़ो रेक जेको आहे असांजे मेडिकल जे बुक्स सां हूंदो ऐं हिकिड़ो इहो फिक्शन ईअं हिननि सां सभिनी सां ऐं सेमी फिक्शनल माना शयूं हूंदियूं पर उन खां अलावा बि जीअं मुंहिंजो ऑटोबायोग्राफीज़ ऐं सियासी बुक त हाणे ब्रॉडकास्टिंग तव्हां पोइ मोटी आयो हिते वापसि हा इहो कंदे कंदे मूंखे इहो अंदाज़ो थियो त जिन खे असां एॾो असां वॾियूं शख़्सियतूं हुयूं न जीअं मूं नाला पहिरीं बि ॻणाया सभई त इहे वॾियूं वॾियूं ख़वातीन जेके सिंध जूं जिन वॾा नाला कमाया महिनत कई ऐं उन्हनि खे असां ॾिसंदा हुआसीं लुक अप टू दम त उहे अची चवनि त भई नाज़िया त असांजो फ़ख़्रु आहे या नाज़िया खां कुझु सिखो या मां मिलिया त मूंखे चवनि त मूं त लॻा बि मां कुझु बि न आहियां उहे मूंखे हिते विहारीनि उन्हनि खे सम्झ में न अचे त मूंखे किथे माना दिलि में जॻहियूं ॾियणु भाइणु ऐं चवनि त नाज़िया तुंहिंजी छा पर्सनैलिटी आहे तूं छा त ॻाल्हाए थी अहिड़ी छोकिरियुनि जी असांखे ज़रूरत आहे ऐं पाण खे छा करणु खपे हाणे बि जॾहिं मिलंदा आहियूं त दावतूं थींदियूं आहिनि आप महताब राजनीति ज़रूरु शाबाश आहे उन्हनि खे हमेशह कंदी आहियां मां चवंदी आहियां तव्हां इहो न कंदा कयो मूंखे ॾाढो पर उहा मेड़ींदी आहे वरी सभिनी माण्हुनि खे के तबसरा वेही कंदा आहियूं त छोकिरियूं जेका छा तंहिं दौर में हीअं हुयूं पोइ वरी मुंहिंजे दौर में पोइ हाणे यंग जेके आहिनि जीअं मुंहिंजी धीउ जो माना धीउ आई मुंहिंजी फ्रेंड जी धीउ आई मुंहिंजी फ्रेंड जी धीउ आई ऐं मुंहिंजी धीउ वरी छो जो ॿाहिरि थी रहे त मुंहिंजो मुश्किलातूं कहिड़ियूं आहिनि माना सिंध सां कनेक्ट रखण जूं सिंधी ॿोलीअ सां कनेक्ट रखणु कीअं कयूं इहो ॾुखियो आहे न हाणे हिते जो ॿार इवन जेको ग्रामीण स्कूल में थो पढ़े उनजे लाइ सिंधी उहो छो नथो ॻाल्हाए असां त ॻाल्हायूं था फुल टाइम हाणे मुंहिंजी दोस्तूं आहिनि सुठी पोस्टुनि ते आहिनि इवन बख़्तावर जी बि ॻाल्हि कईसीं ईअं ई मोना उरसाणी आहे ऐं उहा कमिश्नर आहे हुन में
त उनजी धीअ ग्रामीण स्कूल में थी पढ़े, हुनजी धीअ बि ग्रामीण स्कूल में पढ़े, मुंहिंजी धीअ ॿाहिरि थी पढ़े। त असां तबसरा पिया कयासीं त हिननि खे सिंध सां कीअं कनेक्ट रखूं, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत कीअं सेखारियूं, हुननि खे कहिड़ियूं मुश्किलातूं फील थियनि थियूं त छो न, या इहा एॾो को हिकिड़ो कोन फैशन में अची वियो आहे त रुगो अंग्रेज़ी ॻाल्हाइणी आहे, हा न, या रुगो जिते ज़िक्र निकिरे रुगो असांखे ज़िक्र हिननि माण्हुनि जो करिणो आहे। पंहिंजा माण्हू किथां गाइब थी विया, अदब किताब कीअं पढ़ायूं हुननि खे? त नाज़िया हीअं था कयूं न त लंडन में उते राम्या खे विहारे तव्हां गॾु वेहिजोसि, इहो सुवाल मां तव्हां खां पुछंदुसि। ठीकु आहे। राम्या सोचे छा थी, ऐं उहा ही गैप आहे न, गैप बिटवीन राम्या एंड नाज़िया, गैप बिटवीन नाज़िया एंड हर मदर, इहो गैप आहे। असां गैप खे फिल कॾहिं न कयो आहे, करणु खपे, पर उहो कीअं, इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। हाणे तव्हां बैंकॉक में थी आहियो, हिते पहुतव, हीअ शादी तो कई या जावेद कई? छा मतिलबु आहे हिनजो? शादी सभिनी कई आहे बाबा? ईअं न न, ॿिन्ही त कई नथी चए। प्रपोज़ केरु कयो? प्रपोज़ जावेद कयो। छो कयो? पर असांखे ख़बर ई कोन्हे, मूं त कॾहिं कोन जावेद खे ॾिठो, मूंखे ख़बर कोन्हे, अलाए हू लंडन में हूंदा, असां बैंकॉक में। ऐं मुंहिंजो आर्टिकल आयो लेट मुशरफ वारे दौर में, मां अञा बैंकॉक हूंदी हुअमि, न्यूज़ पढ़ंदी हुअमि। उन ॾींहुं मुंहिंजो लीड आर्टिकल हुयो ना इतफ़ाक़ी राय वारी ना इतफ़ाक़ी कालाबाग डैम ते रिसर्च नसीर में मणी सभिनी जा पेपर पढ़िया, इलाही सुठो आर्टिकल लिखी छॾियो मूं। मां रिसर्च बेस्ड लिखंदी आहियां, BBC वारा इंस्पायर थींदा आहिनि जो सही सां कमु कंदा आहिनि, त तव्हांजो मुशाहिदो पोइ तव्हांजे आर्टिकल खे हिकिड़ो सुठो विषय ॾींदो आहे। त माना हुननि चयो त हुनखे इहा वणी ॻाल्हि, ही असांजी ईमेल ॾेई छॾींदा हेठि काविश वारा, उहा त ॾियणी आहे ज़बरदस्ती आहे। मां वरी कंहिंखे ॾिसंदी ई कोन हुअमि, रिप्लाई कोन कंदी हुअमि, बहरहाल ईंदा ईमेल्स पढ़ी छॾंदी हुअमि, रिप्लाई न कंदी आहियां कंहिंखे। हिकिड़े ॾींहुं जावेद सुमरो जी बि ईमेल आई, पर मूं पढ़ी, मुंहिंजो ठीकु आहे, BBC लिखियलु हुजे, मुंहिंजो ठीकु आहे, बसि पढ़ी छॾियो। मुंहिंजो जवाबु ॾियणु न लॻो त हा सो वॉट, ठीकु आहे। अच्छा, पोइ वरी कोई 15-20 ॾींहं गुज़री विया, वरी ईमेल आई त तव्हांखे भई असां ईमेल कईसीं, तव्हां हुनजो जवाबु बि कोन ॾिनो। त मूं वरी चयो थैंक यू सो मच फॉर योर एप्रिसिएशन दिस एंड दैट। त वरी पोइ वरी हुनजो ईमेल आयो त तव्हां किथां कहिड़ा कहिड़ा बुक्स था पढ़ो, छा था कयो, एॾो रिसर्च बेस्ड आर्टिकल लिखियव, छा आहे तव्हांजी इंस्पिरेशन, फलाण छा आहे? त मुंहिंजो अहिड़ी घणो छो पियो पुछे मूंखां, माना हाणे भई मां छो हिनखे ॿुधायां वरी, पर मूं चयोमांसि त भई अच्छा ठीकु आहे, हीअं पोइ मां किताब पोइ लेलन पोइ चई वेरा पोइ हा न, इनकलाबी माण्हुनि खां वठी फेडरल कास्ट्रो खां वठी सभु पियो ॿुधायोमांसि त हिन दौर में हे पियो पढ़े, हिन दौर में हाणे हे थी पढ़ां, सियासी किताब वधीक थी पढ़ां। हाणे अॻु में इनकलाबी घणो जोश हुयो, थोरा नंढा हुआसीं, हाणे थोरा मेच्योर पिया थियूं। सो चई छा आहे ज़बरदस्त किताब था पढ़ो, ऐं माना ॾाढो सुठो हुन रिस्पॉन्स ॾिनो, त थैंक यू सो मच, ईअं मां डेट्स इट। वरी थोरो अर्सो गुज़रियो, चई त मुंहिंजो कुझु आहे हिते बैंकॉक में कॉन्फ्रेंस आहे या कुझु आहे असांजो 2-3 ॾींहंनि जो, मां अचां थो, तव्हां उते मिलंदा मूंखे? त मूं चयोमांसि त अच्छा मां ॾिसंदमि। इतफ़ाक़ सां सिकंदर आयल हो पाकिस्तान, सिकंदर बलोच मूं सां न्यूज़ कंदो, असां 3 ॼणा तॾहिं न्यूज़ कयो, हाणे 2 थी वियासीं, त माना 12-12 कलाकनि जी ड्यूटी थी वई, 24 कलाकनि वारो चैनल आहे, ऐं 12 मेन प्राइम टाइम वारा हूअं मूं वटि हूंदा बुलेटिन, पर पोइ हाणे वधी विया, ऐं जेका ॿी हुई उहा अञा घटि पई करे, मूंखां अञा 12 खां 14 बुलेटिन पिया थी वञनि मुंहिंजा। मां वञी सुम्ही पई पवां, ऐं 2-3 ॾींहं गुज़री विया आहे, मैंने मूंखे ॿुधायो मां आयो आहियां, त मुंहिंजो कॉन्फ्रेंस हूंदनि, ठीकु आहे। हाणे मूं चयोसि मुंहिंजो कलीग कोन्हे को, सो आई हैव टू डू दिस, मुंहिंजा आवर्स फिल करणा आहिनि, हीअं पोइ वरी मां घर थी वञा ऐं सुम्ही थी पवां, एॾो टाइम लॻंदो। 3 ॾींहं गुज़री विया, पोइ मूं चयोमांसि ठीकु आहे, हाणे सिकंदर आयो आराम करे 2 ॾींहं ऑफिस पोइ असांजा माना आयो, हुनखे ख़बर हिन खां पोइ ईंदो। मूं चयोमांसि ठीकु आहे, हाणे तव्हां पाण मिलूं था, तव्हां किथे था रहो? मूं चयोमांसि ॿुधाईंदे हिन होटल में मां आहियां, ऐं अचो त कॉफ़ी पियूं। मूं चयोमांसि ठीकु आहे, मां पंहिंजे ऑफिस जे गाॾी में वियमि, मूं चयोमांसि बाबा 15 मिंट तरसो, लथमि, बसि जल्दी मां हुननि सां कॉफ़ी पीती। मुंहिंजो थैंक यू सो मच फॉर कमिंग, ॾाढो माना ईअं लंडन खां परदेसी आयो आहे, 15 मिंट ख़ुदा जी सड़ाई ते वो दिलि में अलाए कहिड़ा ख़्याल ख्वाब खणी आयो, पर असांखे त कोन ॿुधायो बाबा। पोइ जॾहिं हितां खां जॾहिं विया त मूंखे ॿुधायूं, पोइ त मुंहिंजा घर वारा ताना चढ़ंदा रहिया, मूंखे सम्झ में न आई त हीअ छा चकर आहे। अच्छा मां हाणे थोरो घर वारा चवंदा हाणे हेॾा फ्री पिया थियनि सभई भला, मूं चयो उहो ई माना चई मुंहिंजी न ख़ाला तव्हांजी फेन आहे, उहा MCB में आहे मैनेजर, ऐं उहा इलाही एडमायर कंदी आहे तव्हांखे। वरी ईअं बि हुयो गॾु न, ॾाढा ख़ुशि थिया। मूं ॿुधायोमांनि त नाज़िया सां मिलियो आहे, त उहो ख़ुशि पिया थियनि त तूं नाज़िया सां मिलियो आहे, त
त चई त उहे न तव्हांजे घर अचनि पोइ मुंहिंजो मां त कोन आहियां हुते त मूंखे लॻो जे करे मां मूंखे एडवाइस था कनि मां आहियां हा त हिते घुमण अचनि मां आहियां कोन त चई न पर पोइ बि अचनि था तव्हांजे घर त उहो बि ॾाढो अच्छा जावेद तव्हांजो दोस्त बि आहे पर उहो ॾाढो शाय माण्हू आहे मूं ईअं ॾिठो आहे जावेद इलाही रिज़र्व आहे केॾो शाय आहे लंडन खां सीड़जी आयो आहे बैंकाक पर ॾिसो हुनखे चइजे न त इहो वारी शइ त उहो ईअं खुली खुली शयूं हुनखे चवणु कोन ईंदियूं या छा हुन दौर में सो बहरहाल मूं पंहिंजी भेण खे चयो त हाणे मां पंहिंजो घर जो एड्रेस कीअं ॾियां हिनखे माण्हू खे मुंहिंजो त ईअं थो चवे त अचिणो आहे भाई चयो ठीकु आहे बाबा ॾेई छॾियो छा आहे हिन में त मुंहिंजो ठीकु आहे मूं चई छॾियो पोइ हुनजा घर वारा आया पोइ रिश्तो आयो माना ऐं पोइ मूंखे बि फ़ोन कयूं घर वारनि मूं चयो त तोखे केरु पसंदि आहे तोखे जावेद पसंदि आहे मुंहिंजो केरु हिन महिल ताईं त मूं ईअं कोन सोचियो आहे त मूंखे ख़बर न आहे सो बस भई थियणी हुई मतलब ही प्रपोज मी एक्चुअली पर इट वाज देन म्यूचुअल के असां भाई इन मत समझी वियो न त पहिरीं ईमेल छो आई पर तव्हां इहो बि ॿुधायो त तव्हां खां बि इहो ॿुधाए छॾियो छो जो डॉक्टर साहब वारा दोस्त आहिनि तव्हां माना गॾु पार्टी में हुआ वरी पोइ बि असां घर जा माण्हू आहियूं भाभी हुज़ूरा ऐं सभई आहे न हुन सां गॾु रहिया हो त उन्हनि तव्हां खां बि शायदि पुछियो ऐं तव्हां बि इलाही मूंखे पोइ इलाही पोइ ॿुधायो पर थैंक यू तव्हां बि इहो चओ त ॾाढी अहिड़ी ख़ातून आहे नक ते मक्खी नथी वेहण ॾे सफ़ा डिफरेंट आहे हाणे अवां इलाही पर्सनल कजे ॿिन्ही खे ॿ ॿार आहिनि हिकिड़ो रोहेल ॿी रामिया हिकु हिकु मिंट ॿिन्ही ते ॻाल्हाए रोहल एक्सट्रीमली टैलेंटेड इलाही स्ट्रॉन्ग पर्सनैलिटी आहे हुनजी ऐं माना मां जेतिरो बि फ़ख्रु कयां ज़ाहिर पंहिंजे ॿिन्ही ॿारनि ते घटि आहे पर माना रोहल इज़ लाइक वेरी मच इंडिपेंडेंट हू डिपेंड करे ई कोन थो हिन एज में कंहिं ते हुनखे लॻे थो हू हर शइ खे मुंहुं ॾेई सघे थो इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणे थी ठीकु आहे मुंहिंजे लाइ हिमत आहिनि मुंहिंजा ॿार ऐं मां चवंदी आहियां मां इलाही सिखां थी पंहिंजे ॿारनि खां ॾींहों ॾींहुं मां उन्हनि खे सेखारिया त एतिरो शायदि ई पर मां उन्हनि खे चवंदी बि आहियां मां चवंदी मम्मा इज़ लर्निंग फ्रॉम यू रोहल एंड रामिया ऐं हू मूंसां इलाही उहो कंदा आहिनि त ठीकु आहे न मम्मा ईअं कीअं मां चवंदी आहियां हा बाबा ॾिसो इहे सभु बि मूंखे चवंदा न ईअं मां चयो न बिल्कुलु तव्हां सही था चओ रामिया ते ॻाल्हि चओ पर रोहल इज़ लाइक वेरी मच टैलेंटेड रामिया जंहिंखे परवाह कोन हूंदी आहे फेल्यूअर्स जी ऐं सक्सेस जी वाह माना बसि कंदी आहे अबाउट देन फेल्यूअर एंड सक्सेस हा शी इज़ माना मूंखे लॻंदो आहे त हा माना बसि ठीकु आहे हाणे मां रिलैक्स आहियां माना धीअ वारो हिकिड़ो आंसर जिते अचे थो न धीउ पुटु ही मसलो हू मसलो मूंखे लॻंदो आहे रामिया इज़ माना पाण जे पाण में मर्द औरत माना मां हुनखे अलॻि करणु ई नथी चाहियां मुंहिंजी सोच ई अहिड़ी न आहे त को मर्द अलॻि मां चवां थी ॿई इक्वल आहिनि त मुंहिंजी धीउ मूंखे लॻंदो आहे त उहा बसि हिकिड़ो ज़बरदस्त इंसानु आहे जेका हर वक़्तु खिलंदी थी रहे ख़ुशियूं फैलाए थी हिमत थी ॾिए कंहिंखे साइड ॾिसी नथी सघे पढ़ाई में वरी उहा ई ॻाल्हि माशाल्लाह आम ब्लेस्ड मूंखे लॻंदो न आहे त मूं एतिरो घणो ध्यानु ॾिनो रोहल ते वधीक ॾिनो शुरू में पर जॾहिं वरी कोन ॿियो रोहल पहिरियों हा पर ऐं मूंखे ईअं लॻो त रोहल आहे इन करे रोहल बाबा पहिरियों बुक रोहल नेल्सन मंडेला जी ऑटोबायोग्राफी चूज़ कई स्कूल में स्टाल लॻा ऐं रोहल वॉज इन ईयर 1 किंडर गार्डन मां ईयर 1 में आयो सोचो त तॾहिं अञा माण्हू नंढा नंढा सेंटेंसिस पढ़णु शुरू कंदा आहिनि रोहल 100 बुक्स पढ़ी रिकॉर्ड क़ाइमु कयो तॾहिं पंहिंजे स्कूल में ऐं रोहल जा सभु उहे सभु शयूं पयूं आहिनि यादगिरियूं मां त ख़ैर हुननि जूं नंढियूं नंढियूं शयूं रखियूं आहिनि त हीअ त इलाही वॾी ॻाल्हि हुई सो मूंखे लॻो कोन त रामिया वरी हिन खां मथे चढ़ंदी पोइ वरी ॾिस रामिया खे हींअर तव्हां चवंदो न तोखे को गिफ्ट खपे त सोचींदी कोन तव्हांखे चवंदी मूंखे बुक्स मोकिलियो असांजी बर्थडे आहे मूंखे बुक ॾियो उहो ईअं कोन चवंदी मूंखे हीअ सूट खपे हीअ खपे जॾहिं महिल ज़रूरत हूंदसि कुझु शयुनि जी चवंदी मम्मा हाणे हीअ शर्ट्स वठी ॾे पर माना ईअं चवंदसि तव्हांखे छा गिफ्ट खपे त चवंदी त मूंखे फलाणी वारी पेन वठी ॾियो ही वारो मूंखे बुक ही वारा वठणा आहिनि लिस्ट हूंदी न लंबी भला नाज़िया खां पुछी जेकॾहिं त उहो रामिया खे छा ॾिसणु थी चाहे रोहल खे छा ॾिसणु थी चाहे ॾिसो मुंहिंजे ख़्याल मां पंहिंजे ॿारनि खे मां छा थी ॾिसां न तव्हां हुननि जो त टारगेट पंहिंजो हूंदो आहे अॻिते हली पाण ई कैरियर मां ईअं छो चवां मां इहो थी चवां त मां ईअं छो चवां त मां उन्हनि खे थी ॾिसणु चाहियां मां चवां थी हू पाण खे कीअं था ॾिसणु चाहियां मां त उन्हनि खे ॾिसंदमि न मां ईअं कयां ई नथी उन्हनि जी परवरिश त माना मां छा थी चाहियां मां हीअं थी ॾिसणु चाहियां मां चवां थी तव्हां छा था चाहियो तव्हां छा कंदव मां इहो थी ॾिसणु चाहियां मुंहिंजा ॿार छा कंदा सो आई जस्ट लेट देम मां फ्री बर्ड हिते था पंहिंजी कचहरी अॼु बंदि कई नाज़िया
हीअ हुई असांजी डॉक्टर नाज़िया मेमन ब्रॉडकास्टर ऐं KTN खां वठी बाक़ी सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में। ऐं डॉक्टर नाज़िया सां असां कोशिशि कई त इंडिपेंडेंटली उनजी ज़ात खां वठी उनजे वॾनि खां वठी सेवाणी चेरियनि खां वठी कराची ऐं हैदराबाद न मां ईअं नथो चवां, तव्हां चरिया आहियो। पर केरु कोन्हनि, सेवाणी बाबा मूंखे ॾाढा अज़ीज़ आहिनि। सो उहा सॼी तव्हां इहा कचहरी ॿुधी, उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। असीं ख़ुशि आहियूं त डॉक्टर नाज़िया जहिड़ा माण्हू, ऐं सभ खां वॾी ख़ुशी अॼु के प्रोग्राम में मूंखे हीअ थी आहे त असांजा ॿार पंहिंजी मंज़िल पाण चूंडनि ऐं वॾनि खे सलाह मसलत जो हक़ु हुजणु खपे, पर वॾनि खे आमिरियत ऐं डिक्टेटरशिप जो हक़ु न हुजणु खपे। नाज़िया, लीडर TV जे पारां वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं पाण कोशिशि कंदासीं। मूं जेको रामिया आहे हुन सां प्रोग्राम मूंखे ॿुधायो आहे उहो मां वर्चुअल कंदासीं। बाक़ी जॾहिं डिसंबर में अचूं त मां त चाहती उहे वेठा हुजनि त ट्राई कयो ज़रूरु कंदासीं। मे बि उहो ईअं सिंधी त कोन ॻाल्हाए सघंदा घणी, पर पोइ हुननि सां हुजणु खपे। हा बिल्कुलु, वॾी महिरबानी।